नारो तालुके में रमज़ान शरीफ़ ईंदे ई दुकानदारनि हिक हटी क़ाइमु करे छॾी। रेट लिस्टूं गायब, हथरादू अघ मुक़रर करे छॾिया। रोज़ेदारनि समेत आम शहरी सख़्त परेशानी में मुब्तला। फ्रूट तोड़े हर क़िस्म जी आम वाइपे जी शयुनि जा अघ चोट चढ़ी विया आहिनि। सूफ़ 300 रुपया किलो, हिंदाणो 250 रुपया किलो, गिदड़ो 200 रुपया। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 031713109660। केला 200 दर्जन, कतल 500 रुपया किलो ऐं बसर 150 रुपया किलो। भिंडियूं तोड़े आलू टमाटनि जा रेट आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। एसी नारो दुकानदारनि तोड़े सब्जी फ्रूटनि जी दुकाननि ते छापा हणी ॾंढ वसूल करे माल ठाहे हली वियो। ॿिए तरफ़ खां मालूम थियो आहे त 2 ॾींहं अॻु मार्केट कमेटी डीसी खैरपुर सरजील नूर चन्ना जी मंज़ूरी सां खाद खुराक में इस्तेमाल थींदड़ शयुनि जी रेट लिस्ट जारी कई हुई, पर एसी नारा ऐं मुख्तियारकार नारा अमल कराइण में मुकमल तौर ते नाकाम। एसी नारा चूनको शहर में हिक ॿिनि दुकानदारनि ते छापा हणी ॾंढ वसूल करे हलियो वियो। बाक़ी बहराड़ी वारे स्टापनि ते मीर जो हाथो मिसाली ॻोठ 463 फ़कीर पीर बख्श गाहो समेत हथरादू महांगाई ते कंट्रोल न थी सघियो। ग़रीब पोरिया तबिके सां वाबस्ता माण्हू फ़ाक़ा कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते लाचार बणिजी विया आहिनि। इंतज़ामिया मुनाफ़ेखोर वापार कंदड़नि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न करे सघी। खुदारा रमज़ान शरीफ़ जे बाबरकत भलारे महीने में मुनाफ़ेखोरनि दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रोज़ेदारनि तोड़े शहरनि खे रिलीफ ॾियारियो वञे।